मेहर रिपोर्ट शान अली शेख। मेहर में वकील बरादरी जो इजलास सिंध इंडिपेंडेंट लायर्स फोरम जो क़याम अमल आंदो वियो, जंहिंमें मरकज़ी चेयरमैन एडवोकेट गुल हसन मुगेरी सेक्रेटरी जनरल एडवोकेट ज़ुल्फ़कार खोखर के मुक़र्रर कियो वियो, जॾहिं त सिंध सूबे दलाल एडवोकेट अली अनवर साहड़, एडवोकेट अमजद हुसैन बलहड़ो पीर ग़ुलाम मोहम्मद के ऑर्गेनाइज़र मुक़र्रर कियो वियो, जॾहिं त दादू ज़िले लाइ ऑर्गेनाइज़िंग कमेटी में एडवोकेट कुर्बान आगरो, एडवोकेट अली असकर पतूजो ऐं एडवोकेट आबिद हुसैन कल्होड़ो के मुक़र्रर कियो वियो। मेहर तालके लाइ एडवोकेट इम्तियाज़ अली सोलंकी, एडवोकेट अब्दुल हलीम बुघियो ऐं एडवोकेट सईद पंवर, एडवोकेट शेर अली चांडियो, एडवोकेट आबिद हुसैन चांडियो के मुक़र्रर कियो वियो। उन मौके ते फोरम जे मरकज़ी चेयरमैन एडवोकेट गुल हसन मुगेरी इजलास के ख़िताब कंदे चयो त हिन फोरम ठाहिण जो मक़सद वकील बरादरी के हिक अहिड़ो प्लेटफॉर्म मुहैया करणु आहे जेको वकीलनि जे बहितरी सां गॾोगॾु समाज जी बहितरी लाइ गैर सियासी गैर मज़हबी बुनियादनि ते कमु करे त जीअं आम माण्हू खे जल्द इंसाफ़ मिली सघे। इजलास में तंज़ीम खे सिंध सतह ते वधाइण ऐं जल्द कन्वेंशन कोठाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में मेहर बार समेत मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन सां लाॻापियल वकीलनि शिरकत कई।